बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम या अली मदद हक़ मौजूद जीअं सिंध जीअं लतीफ़। महिरबानी सभिनी दोस्तनि खां मुआज़रत कंदो हलंदुसि त वीडियो वारो सिस्टम राति खां वठी नाकाम थो रहे हिन वक़्त ताईं, छो जो अञा ताईं यानी ईअं सम्झो त दोस्तनि कंहिं बि दोस्त जी कैमरा शो मूं वटि न पई थिए। मुंहिंजो आवाज़ या मुंहिंजी वीडियोस अव्हां ॾिसंदा हूंदव, पर अव्हां जी जेका जीअं आउं पहिरीं अव्हां खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदो हुउसि, पर अव्हां जी उहा रिक्वेस्ट मूं वटि यानी मोबाइल जी कैमरा जेका आहे उहा मूं वटि शो नथी थिए। कैमरा शो थींदी आहे त आउं रिक्वेस्ट सेंड कंदो आहियां त मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि ईंदी आहे, उन खां पोइ अव्हां मूंखे जॉइन कंदा आहियो वीडियो लाइव ते। इन करे राति खां वठी ही इशू हले पियो, ख़बर नाहे त ही रुॻो मुंहिंजे फेसबुक ते आहे, मुंहिंजी आई डी ते आहे या ॿियनि दोस्तनि जी बि ते आहे, पर जेका मूं मालूमात वरिती आहे त इहो इशू जेको आहे, इहो प्रॉब्लम जेको आहे, इहो सिर्फ़ु मुंहिंजी आई डी ते ई आहे। जेका आई डी ख़बर नाहे त किथे सेटिंग में को प्रॉब्लम थी वियो आहे या छा, पर काफ़ी मालूमात दोस्तनि खां बि वरिती आहे ऐं पाण बि उनखे ॾिठो आहे, पर हिन वक़्त ताईं उहो फॉल्ट मिली न सघियो आहे मूंखे त दरअसल ही इशू किथे जो आहे ऐं लाइन लिंक यानी कैमरा दोस्तनि जी कैमरा शो छो नथी थिए। हाणे हिन वक़्तु बि 30-35-40 दोस्त जेके मूंखे ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, त उन कंहिं बि हिकिड़े दोस्त जी यानी उहा कैमरा मोबाइल जी कैमरा मूं वटि शो नथी थिए, जंहिं दोस्त खे आउं रिक्वेस्ट सेंड कयां त हू अॻियां मुंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन करे। को बि हिकिड़ो दोस्त ॿुधाए त मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो या मुंहिंजी वीडियो क्लियर अचे पई या न। अॼु जो प्रोग्राम, अॼु जो टॉपिक, अॼु जो सवाल जेको असां रखियो आहे, असां पंहिंजे हिन प्रोग्राम में फेसबुक लाइव प्रोग्राम सिलसिलाबत आवाम आॾो में जेको असीं सवाल रखियो आहे, जेको टॉपिक रखियो आहे, उहो वज़ीर तालीम मैडम उधराम पेचूहे जे जेको बयानु हुन ॾिनो हो, ख़ासि तौर ते जेको कुतनि जे हवाले सां, ॿारनि सां जेको कुतनि जो जेको इशू हले पियो काफ़ी ॾींहं खां वठी, त मैडम जो बयानु हो। मैडम जो चवणु आहे त ॿारड़ा कुतनि खे तंग कनि था, ॿारड़ा कुतनि खे तंग कनि था, असां ॿारनि खे संभालियूं या कुतनि खे संभालियूं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त अजीब मैडम जो जेको बयानु आहे ऐं अजीब जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जूं, उन्हनि ते तमामु वॾी हैरानगी आहे त वज़ीर सिहत वज़ीर थी करे ऐं अहिड़ा बयान जारी कनि जेके सोशल ऐं इलेक्ट्रिक मीडिया जे ज़रिए उहे हलनि, उन्हनि जा बयान हलनि था। प्रोग्राम जो टॉपिक इहो ई आहे, अॼु असीं रखियो आहे। इन ते अव्हां दोस्त असांखे अॼु के असांजे प्रोग्राम में कमेंट्स ज़रिए ॾेई सघो था। असीं कोशिशि कंदासीं त अव्हां जा उहे कमेंट्स असीं पढ़ंदा हलूं ऐं दोस्तनि जा नाला वठंदा हलूं। हिन वक़्तु जेके बि दोस्त, जेके बि मुंहिंजा प्यारा पहिरीं जॉइनिंग करे चुका आहिनि, जेके मूंखे ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, जंहिंमें साईं ग़ुलाम मुस्तफ़ा हाशमानी साहिबु, ज़ाहिद भुरगड़ी साहिबु, ज़ाहिद भुरगड़ी साहिबु ही हू आबादगार बोर्ड वारा आहिनि साईं, जेके मुंहिंजा तमामु हिकिड़ा प्यारा मोहतरम दोस्त आहिनि, ऐं आसिफ़ जोखियो ऐं गनी गमदल साहिबु। आउं चाहींदुसि त दोस्त कमेंट्स ज़रिए अॼु मुंहिंजे प्रोग्राम जेसीं ताईं ही इशू वारो ख़तमु न थिए, ऐं कोशिशि जारी आहे मुंहिंजी त ही इशू छो थो अचे, त जंहिंमें दोस्तनि जी जेका लिंक, जेके दोस्त ॿुधनि था, जेके दोस्त ॾिसनि था, त उन्हनि जी कैमरा शो नथी थिए मूं वटि। कैमरा जेकॾहिं दोस्तनि जी जेकॾहिं शो थिया त ज़ाहिर आहे ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट सेंड कया हा, उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कराया हा। बिल्कुलु प्रोग्राम जो टॉपिक ॿारड़ा कुतनि खे तंग कनि था, असां ॿारनि खे संभालियूं या कुतनि खे संभालियूं। इन मैडम अज़रा पेचू हो, जेका वज़ीर सिहत जी आहे, उन जो जेको बयानु आहे, ऐं टॉपिक बि अॼु प्रोग्राम जो इहो ई आहे। ऐं दोस्त
इन टॉपिक ते पंहिंजा कमेंट्स असां सां शेयर करे सघनि था, जेके असीं उन्हनि दोस्तनि जा कमेंट्स पढ़ण जी कोशिशि कंदासीं। महिरबानी जबर लगारी ग़यान चंद महेश्वरी, महिरबानी ग़यान चंद महेश्वरी साहब। कंहिं बि दोस्त जी जेका महिरबानी इरशाद अली भुट्टो साहब जॉइन करे चुका आहिनि। कंहिं बि दोस्त जी वीडियो मूं वटि कैमरा जेका हूंदी आहे उहा शो न पई थिए, इन करे उन्हनि दोस्तनि खे पाण वीडियो लाइव ते जॉइनिंग नथा करे सघूं। ऐं जेको टॉपिक आहे उन टॉपिक ते दोस्त असांजे प्रोग्राम में कमेंट्स जे ज़रिए शेयर करे सघनि था, जेको कमेंट्स असीं पढ़ण जी कोशिशि कंदासीं। इन कुतनि जे हवाले सां जेको बयानु हुयो वज़ीर सिहत जो मैडम अज़रा पेजूअ जो, जंहिंमें इन इशू ते जेको कोशिशि अख़बार जेको एडिटोरियल जेको शाये कयो हो, असीं कोशिशि कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम सिन सलामत फेसबुक वीडियो लाइव प्रोग्राम में अवाम आॾो में उहो शेयर कंदासीं, पढ़ंदासीं, उहो दोस्तनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं जेको कोशिशि अख़बार शाये कयो हो। सिंध में कुतनि जी ॾाढ़नि जा 1,86,000 वाक़ा थिया आहिनि। सिंध में जंहिं क़िस्म जी हुक्मरानी मौजूदु आहे, उनजो अंदाज़ो अवाम जे कंहिं बि मसइले ऐं समाज जे कंहिं बि पहलूअ मां आसानी सां लॻाए सघिजे थो। पर जॾहिं जाइज़ तनक़ीद कजे थी त उनखे नाजाइज़ सम्झो वञे थो। सचपच त दुनिया तमामु घणी तब्दील थी चुकी आहे। हीउ उहो दौरु आहे जो दुनिया जे मुल्कनि में म्यूनिसिपल जे कंहिं अहलकारनि तरफ़ां पोरियत जो रेड़ो ऊंधो करण ते इनक़लाब अची वञे थो। ऐं मुल्कनि जे सरबराहनि खे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं पवनि थियूं। अहिड़ा खोड़ सारा मिसाल मौजूदु आहिनि। ताज़ो ई लिबनान में व्हाट्सएप ते इज़ाफ़ी टैक्स मुड़ियो वियो, जंहिंजे नतीजे में शहरी रस्तनि ते निकिरी आया ऐं एॾो त वॾो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो जो मुल्क जे वज़ीर आज़म खे इस्तीफ़ा ॾियणी पइजी वई। उन खां अॻु पाण तीवस जो इनक़लाब ॾिसी चुका आहियूं, जिते म्यूनिसिपल जे अहलकारनि हिक पोरत खे मारकुट कई हुई ऐं संदसि रेड़ो ऊंधो करे छॾियो हो, जंहिं ते अवाम सख़्त रद अमल ॾेखारियो हो। मुल्क में बग़ावत बर्पा थी वई हुई ऐं उन जे नतीजे में सदर खे इक़्तिदार छॾणो पइजी वियो हो। हीउ उहो वाक़ो आहे जितां अरब स्प्रिंग नाले इनक़लाब जी शुरूआत थी, जंहिं सॼी अरब दुनिया खे बदिलाए छॾियो आहे। एसी ताईं जो गॾियल अरब इमारात ऐं सऊदी अरब में पिणु अवामी बग़ावतनि जी ख़ुदशी सबबि शहरनि खे आज़ादियूं ॾियण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। हीउ जेको आउं पढ़ां पियो, जेको अवां सां शेयर कयां पियो, हीउ कोशिशि अख़बार में जेको शाया थियो हो एडिटोरियल ख़ासि तौर ते इन कुतनि जे बयान खां पोइ या वज़ीर सिहत जी मैडम अज़रा पेजूअ जे बयान खां पोइ। हीअ हिकु सुठी ॻाल्हि आहे, पर पाण वटि कुझु बि सुठो न आहे। कंहिं दोस्त जो कमेंट्स मूं वटि न पियो अचे, मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त आस्ते आस्ते भला मुंहिंजे फेसबुक ID सां जे पोयां का संगत पई आहे या छा इशू आहे जो कल्ह राति खां वठी उहे दोस्तनि जी कैमरा शो न पई थिए ऐं अॼु दोस्तनि जा कमेंट्स हिन वक़्त ताईं को बि शो न थियो आहे। मुंहिंजो आवाज़ या मुंहिंजी वीडियो दोस्त ॾिसनि पिया या ॿुधनि पिया, को बि हिकिड़ो दोस्त मूंखे जेकॾहिं कमेंट्स करे त जीअं मूंखे ख़बर पए त मुंहिंजो आवाज़ बि अचे पियो क्लियर ऐं मुंहिंजी वीडियोज़ बि अचे पई। शाहनवाज़ राहू जो हाजी सांद साईं ग़ुलाम मुस्तफ़ा हाशमानी साहब बि असांखे ॾिसनि था ॿुधनि था शायदि, पर हाणे कीअं ख़बर पए
त मुंहिंजो आवाज़ बि क्लियर आहे या मुंहिंजी वीडियोज़ बि क्लियर आहे या न आहे। कंहिं बि हिकु दोस्त जो जेकॾहिं कमेंट्स अची वञे त जीअं मूंखे ख़बर पए त मुंहिंजो आवाज़ क्लियर आहे ऐं मुंहिंजी वीडियोज़ बि क्लियर आहे। महिरबानी जावेद अली, इहे सभु दोस्त जेके आहिनि हिन वक़्तु वॉचिंग में आहिनि, पर लॻे थो त आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी ID सां जेको प्रॉब्लम जेको कयो पियो वञे ऐं मूंखे सम्झ में न पियो अचे त हीउ छा पियो थिए मुंहिंजी ID सां, छो जो हिन वक़्त ताईं को बि हिकिड़ो कमेंट्स कंहिं दोस्त जो न आयो आहे मूं वटि। ख़बर न आहे त पाण दोस्तनि वटि शो थियूं पिया या न, आवाज़ मुंहिंजो दोस्तनि ताईं पहुचे पियो या वीडियो दोस्त मूंखे ॾिसनि पिया या न, का ख़बर नथी पए। जी ज़िक्र पे कयोसीं ही हिकु सुठी ॻाल्हि आहे, पर पाण वटि कुझु बि सुठो न आहे। असां ॻाल्हि सिंध जी करे रहिया आहियूं, जिते जा माण्हू ख़ासि तौर ते मासूम ॿारनि रोलू कुतनि जो शिकार थी रहिया आहिनि। डेंगे जो मर्ज़ पिणु तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। मलेरिया खां पोइ ही हिकु अहिड़ी मुसीबत आहे जंहिं लखें किरोड़नि माण्हुनि खे परेशान करे छॾियो आहे। अहिड़ी तरह कांगो वायरस बि मौजूदु आहे। कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में नंगरलिया सबबि केतिरा ई माण्हू मौत जो शिकार थी चुका आहिनि। ही उहो मर्ज़ आहे जेको ख़राब पाणी वापराइण सां लॻे थो, जंहिंजे नतीजे में हिकु एमोबिया दिमाग़ ते हमिलो करे थो ऐं दिमाग़ खे खाइणु शुरू करे थो, जंहिंसां कंहिं बि हलायो हलाओ हलाओ अदा केरु भाउ आवाज़ अचे थो मुंहिंजो? मूं वटि को कमेंट्स बि अॼु शो न पियो थिए। कल्ह खां वठी त हिकिड़ो प्रॉब्लम त हलियो पियो, कल्ह खां वठी वीडियो वारो प्रॉब्लम त हले थो, इशू हले थो, जेको अव्हां जी हाणे ॾिसो न, हाणे जेकॾहिं हिन वक़्तु जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जी कैमरा शो न पई थिए मूं वटि, हिकिड़ी ॻाल्हि आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो त माना कंहिं बि हिन वक़्तु ताईं कंहिं दोस्त जो कमेंट्स बि शो न थियो आहे अॼु। अच्छा उन में हलनि पिया, पर अॼु मूं वटि उहे कमेंट्स बि शो न पिया थियनि। कल्ह मूं वटि शो थियनि पिया, कल्ह थिया पे, अॼु मूं वटि कंहिं बि दोस्त जो कमेंट्स शो न पियो थिए। हा लॻे थो को प्रॉब्लम आहे, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी ID सां को प्रॉब्लम आहे ऐं ख़बर न आहे त हाणे किथे सेटिंग जो चकर आहे छा आहे, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे दोस्त हिन वक़्तु जीअं अव्हां ॻाल्हि कई त दोस्त ॿुधनि बि था, दोस्त ॾिसनि बि था, दोस्त कमेंट्स बि कनि पिया, ठीकु आहे। पर दरअसल हिते का शइ शो न पई थिए मूं वटि। अव्हां जीअं ॻाल्हि कई त दोस्तनि कमेंट्स बि कया आहिनि, पर मूं वटि कमेंट्स को हिकिड़ो बि शो न थियो आहे। अॼु वरी कमेंट्स बि शो न पियो थिए। कल्ह खां वठी कैमरा दोस्तनि शो न पई थिए, पर अॼु कमेंट्स बि शो न पिया थियनि। ठीकु आहे, पहिरियां ॾिसूं पिया। ओके, महिरबानी भाउ, महिरबानी। प्यारा सतार ज़ंगेजो साहिबु, अव्हीं त मूंखे ॾिसंदा हूंदव, अव्हीं मूंखे ॿुधंदा हूंदव, पर दरअसल ॻाल्हि इहा आहे त अव्हां जी कैमरा शो न पई थिए, छो जो अव्हीं वॉचिंग में अची विया आहियो। मूंखे ख़बर पई त अव्हां अची विया आहियो मुंहिंजे प्रोग्राम में। हाणे मूं वटि अॼु वरी कमेंट्स बि शो न पिया थियनि। अॼु वरी मूं वटि कमेंट्स बि शो न पिया थियनि दोस्तनि जा। ख़ैर, पोइ ॾिसूं था इन प्रोग्राम खां पोइ ॾिसूं था त छा इशू आहे। जीअं ज़िक्र पियो कयुमि त आउं जेको हींअर पढ़ां पियो त इहे कोशिश अख़बार जो एडिटोरियल जेको इन
ते लिखियलु आहे कुतनि जे हवाले सां। ऐं मैडम जे बयान खां पोइ जेको त उहो आउं पढ़ण जी कोशिशि कयां पियो त जीअं आउं उहो शेयर कयां दोस्तनि सां। ऐं दोस्तनि जा कमेंट्स त अचनि पिया पर मूं वटि छो न पिया थियनि। ऐं इहे प्रोग्राम में हलनि पिया। ऐं हींअर मूंखे कंहिं दोस्त फ़ोन कई भंगू बहण मां, अली मोहम्मद भंगू, ख़ैरपुर मीरस मां, जेके साफ़ी दोस्त आहिनि जेके मूंखे ॿुधनि पिया मुंहिंजे प्रोग्राम खे ऐं ॾिसनि पिया। हीउ उहो मर्ज़ु आहे जेको ख़राबु पाणी वापराइण सां लॻे थो, जंहिंजे नतीजे में हिक ॿिया दिमाग़ ते हमिलो करे थो ऐं दिमाग़ खे खाइणु शुरू करे थो, जंहिंसां कंहिं बि मुतासिर शख़्स जो मौत वाक़ई थी वञे थो। उहो ई सबबु आहे जो हिन वायरस खे दिमाग़ वायरस बि चयो वञे थो। ॻाल्हि बीमारियुनि जी कंदासीं त कारी कामण ऐं एड्स जे मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह HIV वायरस बि तमामु घणो पखिड़ी चुको आहे। रुॻो रते देरे लाड़काणे में हज़ारे कंहिं साम्हूं आया आहिनि। हिननि सभिनी मामलनि मां आसानी सां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त सिंध में कहिड़े क़िस्म जी हुकुमरानी आहे ऐं कहिड़े क़िस्म जी इंतिज़ामिया आहे। बहरहाल सूरताल इंतिहाई ख़राबु ऐं अहसासु आहे। हिन वक़्त ताईं माण्हुनि जे ॾाढ़जण जा तमामु घणा ख़ौफ़नाक वाक़िआ रिपोर्ट थी चुका आहिनि, जंहिंजे नतीजे में इंसानी ज़िंदगियूं बि ज़ाइ थी वियूं आहिनि। उन जे बावजूदि हुकुमरान तदारक करण बदिरां तंज़ उॾाईंदे ऐं मज़ाक़ू कंदे नज़र अचनि था। रिपोर्ट थियो आहे त सिंध में गुज़िरियल 10 वरियं दौरान रोलू कुतनि 1,86,579 579 माण्हुनि खे ॾाढ़े विधो आहे, जिन में वॾो तइदाद मासूम ॿारनि जो आहे। हिन वक़्तु मासूम हसनैन जो हर हंधि ज़िक्र थी रहियो आहे, जेको लाड़काणे सां तालुक़ रखे थो। उन मासूम फटियल निंगर बाबति ॿुधायो वञे थो त मथसि 6 कुतनि हमिलो करे ॾिनो, जिन खे खेसि बुरी तरह ॾाढे ज़ख़्मी करे विधो। मासूम निंगर जो सॼो जिस्म हसने फटियल आहे, मुंहं में पिणु चक लॻल आहिनि। हीअ त हिकु मासूम ॿार जी हालति आहे, पर असां बिल्कुलु बि अंदाज़ो नथा लॻाए सघूं त नंढड़े हसनैन जे वालिदा जी कहिड़ी हालति हूंदी। हीउ दर्द हिकिड़ी माउ जो ई नाहे, पर हज़ारे माउरनि जो आहे, जंहिंखे सम्झण जी ज़रूरत आहे। पर हुकुमरान सम्झण ऐं अज़ालो करण बदिरां चवनि था त ॿारड़ा कुतनि खे तंग कनि था। असां कुतनि खे संभालियूं या ॿारनि खे संभालियूं। ही ॻाल्हियूं मासूम हसनैन जे हवाले सां ॻाल्हाईंदे सिहत वारे वज़ीर कयूं आहिनि, जंहिं ॼण त सॼे सिंध जे ज़ख़्मनि ते लूण बुरकी छॾियो आहे। असां वक़्त जे हुकुमराननि खे आगाह कंदे चऊं था त जेकॾहिं अवाम जा मसइला हल नथा करे संघो मच्छर ऐं रोलू कुता नथा माराए सघो, बीमारियुनि खे लगाम नथा ॾेई सघो, त घटि में घटि माण्हू जे दर्दनि जो मज़ाक़ उॾाइणु बंदि करियो। न त उहो न विसारियो त ही माण्हू अहिड़ा बग़ावतूं बर्पा करण ते मजबूर थी वेंदा, ऐं उहो बि विसारियो त ख़ुदा वटि देरि ज़रूरु आहे, पर अंधेर न आहे। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼु कमेंट्स बि शो न पिया थियनि। कल्ह खां वठी दोस्तनि जी जेका IDs जेके दोस्त ॿुधनि पिया या ॾिसनि पिया, त उन्हनि जी कैमरा जेका मोबाइल में ईंदी आहे, जंहिंमें खे पाण रिक्वेस्ट कंदा आहियूं, उहा कैमरा कल्ह शो न पई थिए। अॼु वरी दोस्तनि जा कमेंट्स बि शो न पिया थियनि। लॻे थो त ID सां वॾो वेधन पोयां लॻी पई आहे, या त ख़बर न आहे त मुंहिंजे ID में को इशू आहे, छा प्रॉब्लम आहे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। काफ़ी दोस्तनि सां राब्ते करण जी कोशिशि कई आहे, पर इहो इशू इहो प्रॉब्लम इहो हल नथो थिए। असीं कोशिशि कंदासीं त इन मसइले खे अॼु वरी ॾिसूं त इशू छा जो आहे, किथां जो आहे,
मुंहिंजी ID में आहे को प्रॉब्लम आहे या को मथां आहे। वॾी महिरबानी ऐं दोस्तनि जी। इंशाअल्लाह सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू ते असीं अव्हां सां गॾु हूंदासीं, अव्हां असां सां गॾु हूंदो। सिन सलामत।